खेप्रोची वाडा घिटी में मार्केट के बाहि लगी वई आहे। 3 दुकान सामान समेत सड़ी रखी विया आहिनि। सड़ी वियल दुकाननि में मेडिकल स्टोर, परचून जो दुकान ऐं इलेक्ट्रिक दुकान शामिल आहिनि। अवां खे ख़बर ॾियूं पिया खेप्रोची वाडा घिटी में मार्केट के बाहि लगी आहे। 3 दुकान सामान समेत सड़ी रखी विया आहिनि। सड़ी वियल दुकाननि में मेडिकल स्टोर, परचून जो दुकान ऐं इलेक्ट्रिक जो दुकान शामिल आहिनि। खेपरो मां वांके ॿुधाई पिया मार्केट के बाहि लगी वई आहे। 3 दुकान सामान समेत सड़ी रखी विया आहिनि। तफ़सील मलकनासी सिंटीवी न्यूज़ रिपोर्टर राजा रशीद का। जी राजा रशीद, आगाह कजो। जी बिल्कुल मारे खेपरो सांगर रोड ते वाडा मार्केट में ओचितो बाहि लगी वई है, जंहिंजे नतीजे में 3 दुकान जेके आहिनि उहे बाहि जी ज़द में आया आहिनि। मुश्ताक उमर जो मेडिकल स्टोर आहे जेको मुकमल सड़ी रखी वियो आहे। उन खां अलावा अनवर राजपूत जो इलेक्ट्रिक जो दुकान आहे, फैसल राजपूत जो किराना जी दुकान आहे, इहे बि बाहि जी जेके ज़द में अचण सबबि हिननि जो इलाही सारो नुक़सानु थियो आहे। इतला ते फायर ब्रिगेड जूं गाॾियूं जेके आहिनि उहे पहुतियूं आहिनि। मुसलसल बाहि वसाइण जी जेका असां कोशिश कई पई वञे ऐं इतला ते शहरी बि वॾे तइदाद में पहुता आहिनि। आस पास जूं जेके मार्केटूं उन्हनि में जेके दुकानदारनि पारां सामान ॿाहिरि कढियो पियो वियो ऐं बाहि जेका आहे लॻण जो सबबु मालूम थी न सघियो आहे। हींअर बि फायर ब्रिगेड अमलो जेको असां लाॻे तूं बाहि खे विसाइण जी कोशिशनि में रुधल आहे। थी महिरबानी वांसी राजा, आगाह करण लाइ।